अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिलु कंदासीं हीअ रिपोर्ट। भिरिया सिटी लॻो ॻोठ दिलावर सोलंगी वासी ॻोठाणनि जो एहतिजाज। समाजी बुरायूं ख़त्म कराए शरीफ़नि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। एहतिजाज कंदड़नि में सैफल सोलंगी, अब्दुल रहीम सोलंगी, गुलाम मुस्तफ़ा सोलंगी, दोदल सोलंगी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाज कयो वियो, जंहिंमें हुननि चयो त असां केतिरा ई भेरा एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे, पर हिन महिल ताईं भिरिया सिटी पुलिस का बि कार्रवाई अमल में नाहे आंदी। भिरिया सिटी पुलिस फहाशी अॾो हलाईंदड़नि खां रिश्वत वठी उन्हनि खे खुलेआम फहाशी अॾो हलाइण जो लाइसेंस ॾेई छॾियो आहे, जॾहिं त केतिरा ई भेरा ॻोठाणा भिरिया सिटी पुलिस वटि पंहिंजूं शिकायतूं खणी विया आहिनि, पर हिन महिल ताईं पुलिस का बि कार्रवाई नथी करे ऐं उल्टो असांखे डटा ॾेई मोटाए छॾींदी आहे त तव्हां बेफ़िकर थी वेही वञो। शहरी इताद जे हिकु वफ़द रईस बरकत अली बिरोईअ जी क़यादत में DC शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पहवार सां मुलाक़ात करे शहरी मसाइलनि बाबति आगाह कयो। वफ़द में मौलाना रज़ा मोहम्मद मेंगल, कादिर बख्श बिरोई, वॾेरो हज़ूर बख्श बिरोई, रजब अली रिंद, अब्दुल रहमान गोरचाणी, गुलशेर चांडियो, अमजद बिरोई ऐं ॿिया शामिल हुया। उन मौक़े ते DC शहीद बेनज़ीराबाद अठाटमोरी शहर जे अनेक मसाइलनि ते गौर करे मौक़े ते इरीगेशन ऑफिसर, PPHI जे अमलदार ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जे ऑफिसरनि खे हिदायतूं ॾींदे चयो त शहर जा जेके बि जाइज़ मसइला आहिनि उहे फौरी हल कया वञनि। नाअहल ऑफिसरनि खे बर्दाश्त न कयो वेंदो। अवाम जी तकलीफ़ुनि खे ख़तमु करण लाइ ऑफिसर ॾींहं राति महिनत करे अवाम खे सहूलियतूं ॾियनि। तबाह थियल शहर खे ॿीहर आबाद करण लाइ इरीगेशन ऑफिसर 3 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट तलब करे मुतासिरनि खे ॿीहर आबाद करण लाइ प्लान ठाहे ॾियनि। उन मौक़े ते DC साहब जो शुक्रियो अदा कयो। नवाब शाह सिंध तरक़ी पसंद पार्टी तालके नवाब शाह पारां ज़िले अॻुवाण निसार कीरियो, रफ़ीक मला, शाहनवाज़ कीरियो ऐं ॿियनि ते भत्ते जी FIR दाख़िल करण ऐं कारकुननि खे खंबे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ अॼु 3 ॾींहं बि बुढल मंगसी, अब्दुल लतीफ़ राहो, खैर मोहम्मद मंगसी, राहिब मंगसी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां अलामती बुख हड़ताल कंदे चयो त कुझु ॾींहं पहिरियां असांजे कारकुननि ते कूड़ी FIR दाख़िल कई वई, जॾहिं त हाणे कोर्ट हैदराबाद मां ज़मानत हुजण बावजूदि असांजे कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो, जिन मां 4 खे आज़ादु कयो वियो आहे, जॾहिं त 3 कारकुननि सैयद रुस्तम अली शाह, आकिब डाहिरी, जावेद उर्फ़ ज़ैन उनड़ खे अञा ताईं आज़ादु न कयो वियो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि मुतालबो कयो त खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु करे अॻुवाणनि ते दाख़िल कूड़ी FIR ख़तमु कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। 23 ॾींहं अॻु शागिर्द अॻुवाण ज़ाकिर सैतो खे कराचीअ मां जबरी तौर खंबे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ जेसकम जेसाफ नवाब शाह पारां अॼु 23 ॾींहं बि सरफराज़ मेमण, सैयद नासिर शाह, राशिद चांडियो, काशिफ लाखो, फराज़ अब्बास ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल कंदे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। भिरिया रोड ऐं चाई सुलेमान 132 KV गिल्ड स्टेशन जो इफ़्तिताह PTI सेनेटर सैफुल्ला आबड़ो, CEO सिपको सखर मोहम्मद सलीम आराई, रीजनल फोकल पर्सन अमान काज़ी इनायत रिंद, इरशाद सांद, आमिर आशिर आलाई, नदीम राजपूत, अकबर अली पिले समेत ॿियनि कयो। उन मौक़े ते आयल अॻुवाण सेनेटर सैफुल्ला आबड़ो जो ऐं मोहम्मद सलीम आराई ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त नई गिल्ड स्टेशन जे हलण सां इलाइक़े जे हज़ारे माण्हुनि खे तमामु घणो फ़ाइदो थींदो ऐं हितां जे अवाम जो पुराणो मसइलो PTI जी हुकूमत हल कयो आहे। प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान जे ख़ुसूसी हिदायतुनि ते इलाइक़े वासियुनि खे बिजलीअ जी गिल्ड स्टेशन ॾिनी वई आहे। हितां 6 फीडरनि वसीले सभई ॻोठनि खे बिजली फ़राहम कई वेंदी ऐं अनक़रीब वफ़ाक़ी हुकूमत पारां भिरिया रोड ऐं भिरिया सिटीअ जे अवाम जल्द ॿियूं सहूलियतूं पिणु फ़राहम करे नया प्रोजेक्ट ॾिना वेंदा।